अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 100 न्यूज़ में भली कार ब्यूरो चीफ गौट की कादी आज कलवर की ख़बर मूजिब 100 न्यूज़ जे साॾे मीरपुर माथलो में सकाफ़ती ॾींहुं मल्हायो वियो, जंहिंमें 100 न्यूज़ की टीम ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियुनि जे माण्हुनि ऐं सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। जिसकम ज़िले सदर फ़कीर रमज़ान कलवड़, मीर हसन लाशारी, STP जे ज़ाहिद मीर, अली निवाज़ जलबानी, 100 न्यूज़ टीम जे न्यूज़ कास्टर अली हसन चढ़, कादी अयाज़ कलवड़, एजाज हुसैन मेमण, मीर कलवड़, वाजिद कलवड़, गुलाम हुसैन चढ़, हसनैन अमन चढ़ ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते माण्हुनि सकाफ़ती गीतनि ते रक़्स कया ऐं 100 न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी सकाफ़त हज़ारे साल पुराणी आहे। हिन ॾींहं खे असां ईद जीअं मल्हाईंदा आहियूं। हुननि चयो त नई सिंध अॾण वारो स्लोगन हिकु बहितरीन मैसेज आहे। सिंध मां धारिया कढे नई सिंध अॾण जो सभु गॾिजी वचन कयूं था। सिंध जी ख़ुशहाली लाइ हमेशह कोशिश रहंदासीं।